नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त दुनिया के 4G खां पोइ हाणे तेज़ तरीन रफ़्तार रखंदड़ इंटरनेट सर्विस 5G ते मुंतक़िल थी रहियो आहे, जंहिंजे लाइ मोबाइल कंपनीज़ 5G मार्केट में आणे छॾी आहे। पर पाकिस्तान में हींअर ताईं तेज़ तरीन इंटरनेट सर्विस जे लाइ ख़ातिर ख़्वाह कमु नाहे कयो वियो। इन हवाले सां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे वज़ीर अमीन अल हक ॿुधायो आहे त हुकूमत 5G टेक्नोलॉजी मुतारिफ़ करण जे लाइ तेज़ी सां कोशिश करे रही आहे ऐं डिसंबर 2021 ताईं 5G सर्विस जी फिरामी खे यकीन बणण जे लाइ बाक़ायदा मनसूबाबंदी कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त मनसूबाबंदी जे अमल खे हितमी शिकल ॾियण जे लाइ टेलीकॉम कंपनी ज़ोंग सां मिली इस्लामाबाद जे हिकु इस्पताल में 5G जी सर्विस जो ट्रायल बि कयो वेंदो। उन खां अॻु इस्लामाबाद कराची ऐं ग्वादर खे 5G ऑप्टिक्स सां जोड़ण ते कमु मुकमल करणो पवंदो, जंहिं जे लाइ समूरनि स्टेक होल्डर्स सां बि सलाह मशवरा कया वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर ॿुधायो त मुंहिंजी वज़ारत दौरान मुल्क में 5G स्पेक्ट्रम जी ॿोली लाइ पॉलिसी कमेटी ठाही आहे, जंहिं में समूरनि मोबाइल कंपनियुनि खां अलावा फ्रॉक्सी एप्लीकेशन्स बोर्ड जा नुमाइंदा भी शामिल हूंदा। कमेटी फ़िलहाल 5G लाइसेंस जी नीलामी लाइ आलमी कॉन्ट्रैक्ट जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। कॉन्ट्रैक्ट जूं ख़िदमतूं हासिल करण खां पोइ 5G सर्विस जी ॿोली ऐं उन जी शुरूआती क़ीमत ऐं ॿियूं शयूं शर्तूं तय कयूं वेंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।